ॻाल्हियूं आहिनि उन तरह पखीअ खां बि फ़र्क़ु ॾिस वेंदो आहे। त मूंसां गद्दारी कंदो न सम्झो त उहो सिंध बचंदो। तुंहिंजो लाश ॾिसी सम्झे त ही कहर कंहिं कयो आहे। छो त मौत मुंहिंजो मुर्शिद आहे, मुर्शिद। ॿिया जेके तुंहिंजा पुट वेलनि हिकु हिकु करे मारींदो मां कीअं हिनखे मारियो आहे। इनकार केर थो करे खाते ॼणा खां। वॾेरे मीर खान खे अचण जो ॾिसां त इनकार केर थो करे खाते ॼणा खां। तूं इनकार करे? हाँ हाँ मां इनकार थो कयां। तूं ही बगरायो आहे न हिननि खे? हाँ हिननि खे मां ई बरगलायो आहे छाकाणि त ही ज़मीन असांजी मां आहे। सिंध धरती जे मथां असांजा सिर ई कुर्बान आहिनि। मुमताज़ केरो आहे जेको शैतानगिरी पियो करे? रमीज़ पाण त खातो नथो ॾीं ऐं ॿियनि खे बरगलाई थो। तोखे ख़बर न आहे मीर खान मौत आहे मौत ऐं मौत कंहिंजो बि दोस्त न आहे। वॾरा तव्हां भरी कुझु बि कयो छा बि कयो मां पंहिंजी ज़मीन तव्हांजे हवाले कोन कंदुसि। असां सां इनकार जो मतिलबु सम्झी थो? मौत। मतलब तू ही आंगूठो कागजन ते न हले। जो
खान असां तोखे ज़मीनूं लिखी था ॾियूं पर आईंदा जे लाइ इहे असां ग़रीबनि ते अहिड़ा ज़ुल्म न कजा। हाँ मीर खान असां लिखी था ॾियूं असां लिखी था ॾियूं। वैसा ही वरी छा आहे? इंस्पेक्टर हथ कुतर वारी मशीन में अची वियो अथसि। हा हा बेशक बेशक ईअं ई हूंदो। तव्हां भला करे कूड़ त कोन ॻाल्हायो आहे। नंढा रहिस ॻोठ वारा सभु आया आहिनि या कुझु रहिया बि आहिनि? हाँ इंस्पेक्टर, सिवाय चइनि माण्हुनि जे हिकु आचर ऐं खान ऐं ॿ भाइर हुन जा ऐं उन्हनि जे पुठियां बाहि ॿारे छॾिजांइ बाहि। नंढा रहिस अहिड़ी तो बाहि ॿारिया आहिनि जो तव्हां वेही मज़ो ॾिसजो। नादर ओ नादर छा थियो? कहिड़ी परेशानी में गुम आई? आहे हिकिड़ी मूमल जी परेशानी। मूमल? छा मतलब तू मूमल जे लाइ परेशान आई? तोखां सवाइ ॿी बि हिकिड़ी मूमल आहे जंहिं ते ज़ालिम अख रखियूं वेठा आहिनि। नादर ये कोन सम्झ त मां हिकु औरत आहियां। जेकॾहिं मुंहिंजे हक़ ते धाड़ो हणंदे न त मां तोखे बि मारींदसि। तुंहिंजो हक़ कहिड़ो हक़? तुंहिंजे मथां सिर्फ़ु मुंहिंजो हक़ आहे। इहा मूमल वरी केरु आहे? अच्छा हुन ॻाल्हि ते पई जले ऐं पचे। ओ सोणी तोखां सवाइ कंहिं ॿिए ॾे ॾिसां त काफ़र थी मरां। मुंहिंजी सोणी ॿी कान पर तूं ई आहीं। अलाह उन्हनि खे पुॼे जेतिरो गंज अथनि न ओतिरो था पिटनि मार का ख़ुदा जी पइनि। अफ़सोस त ॻोठ वारनि ते आहे जेके ख़ुशि थी वञनि था पंहिंजूं ज़मीनूं रुस्तम खान जे नाले कनि था। नादर हर कंहिं वटि तो जीअं ॿ वाटूं न आहिनि। हर को पंहिंजी ख़ुशी सां कमु कंदो आहे। कंहिं वटि त मजबूरी बि हूंदी आहे। अलाह ख़ैर कंदो। तुझी मानो वञा माणे पिणे नालो रखियो कल पूजा सां मिली सोनी तूं आहा आज तो सफा चोरी जी रात वारो चंड थी लगे सोना साईं
हाय हाय ये दिल थी जे एकड़ जे लाइ बाक़ी अखियुनि जी नज़र त परे। बस खे ॾिसंदो रहा पर अथई ओए बख विझ हलड़े। हाँ हाँ छा थी भंग तो कोन पीती तफा मस्तानो लगो पियो छा थी जो अज तू तारीफ़ अज तू मुते पियो आई तो फिदा थींदो मुंहिंजे तूं ई त मुंहिंजे ईअं सम्झ त मुंहिंजो सभु कुझु तूं आहे तूं मां मरी वञा तो मरण तुंहिंजा मुंहिंजे एॾी दिलि खे ॾुखाइण वारी चङो साईं नथी कयां पर वाइदो हिकिड़ो करे हाँ वाइदो वो भी मुर्सन वारो। हाँ हाँ गाल कंदी को चवंदी वाइदो कर गाल भी कर केड़ो वाइदो आईंदा तंग त न कंदी प्यार कंदी। हाँ हाँ तंग न कंदी वाइदो पुरसा ऐं प्यार भी कर न केतिरो प्यार कंदी। काश खाना सा मां हुजा ये निभागी त खाना सा ठहे ही न थी पर मां छा कयां मां त गरीब आहियां ऐं हुआ अमीर आहे ऐं खान भी अमीर आहे। हाय अड़े नसीब अड़ी चरी दिल अमीरी गरीबी न ॾिसंदी आहे दिल त दिल आहे पोइ कंहिंसां बि लॻे अमीर हुजे या गरीब अड़ी चरी दिल न लाए ॿुधो कोन अथई उम्मीद ते दुनिया क़ाइम आहे ऐं अल्लाह मां आसरो न लाए थी सघे तो त खान तुंहिंजो थी वञे कोशिश त कर न बन ईअं मूंखां कोन थींदो जे न थींदो त पोइ छॾ पचर खान जी दिल मां इहो ख़्यालु कढी छॾ खान जो छो कढा पंहिंजे खान खे खान त मुंहिंजी दिल में आहे मुंहिंजे दिमाग़ में आहे खान हर वक़्तु मुंहिंजे साम्हूं आहे खान सिर्फ़ु मुंहिंजो आहे ऐं मुंहिंजो ई रहंदो। हाय अड़े नसीब हाय हाय दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वैसी तू यार फांसी आऊं खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वॉशरूम मां थींदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थांवनि खे जेका छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा हुआसीं त छा थींदा हाणे जी थांवनि जो साबुण ऐं इन हथ धोअण जो अलाए कहिड़ा इहे निकिरी पिया आहिनि हैंड वॉश ऐं जेका तो फर्श धोअण लाइ बि ऐं सही कपिड़नि धोअण लाइ बि असां त वठी थकिजी पिया आहियूं रिश्वत मिले कोन थी पघार मां पूरी कोन थी थिए रोज़ मां डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां मूंखे त ॻाल्हि सम्झ में ख़ुदकुशी करे छॾिया साहब
हाणे तुंहिंजो मसइलो हल थी वियो आहे कीअं मसइलो हल थी वियो हिन महिल डंडो खयो मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं आणे ॾे हाणे दे अलाए कहिड़ी कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे वॾियूं वॾियूं बोतलूं भरियूं हे ॾिस न हे ॾिस वाह वाह मतिलबु सभु खुलियल आयो आहे हा वाह वाह माना हे सस्तो सामान साईं अलमदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फनाइल सर्फ ऐं सूप राब्ते लाइ 03138562 केतिरो 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 हेतिरो न हेतिरो भला न हेतिरो ॿुधाई बीली हेॾो अदी छो छा थी वियो आहे एॾो उजागो थी करे छा राति जो निंड नथी अचे छा जो ॾींहं जो बीठे बीठे निंड अची वई अथई न त न निंड अची वई बीठे बीठे छा आहे अखियूं बंदि हिनखे निंड न अचे त ॿियो छा चइजे बसि अदा थकिजी पई हुयमि कमु खणो कयो आहे न हिन जे करे चङो हाणे हल त हलूं अदी हो ॾिस खान बाबा न ॾिसी वठे हल त हलूं लाहे न पटको सरदार जानू चवंदा आहिनि त वेठे बि शींहं बुख मरी आहे असां भला कंहिंजे इंतज़ार में आहियूं छा ॻाल्हि आहे सुल्तान हा छा ॻाल्हि आहे तोखे हिते का तकलीफ़ आहे छा हा सरदार रुस्तम खान हूंदे असांखे तकलीफ़ कहिड़ी ईंदी हर शइ असांखे सरदार मिले थी खाधो खोराक मोबाइल में लोड मुंहिंजो मतिलबु इहो आहे त बिलावल असां त रेस रुस्तम जे आसिरे ते आहियूं वाह सुल्तान वाह अकल कोको त न आहे जो तुंहिंजे दिमाग़ में ठोकियां शोभान तो वारी ॻाल्हि सही आहे शोभानो ने अकुल ऐं बुरकुल जी कहिड़ी ॻाल्हि आहे न चरिया जेको कुझु खाऊं पिया इहो सभु असांजो ई त आहे रेस रुस्तम खान सम्झो असांजी बैंक आहे जिते असांजे पघर जो पोरियो जमो थींदो आहे सुल्तान सिख तूं शाबाश खां सिख असां जेके 50-50 लख जा थाला था हणूं न इहे सभु पैसा रुस्तम खान जी तिजोरीअ में कंद थींदा आहिनि ऐं इन खां अलावा जेके बि असां रुस्तम खान जा कम कंदा आहियूं न उहे अलॻि आहिनि सही आहे सरदार तॾहिं चवंदा आहिनि
हर टोले में कमांडो जरूरी है। अस्सलाम वालेकुम। अचाला भोतारा बियो खैर कुछ लगा पे आयो फर्स्ट क्लास मन मौजन में भोतारा सन वडी जिंदगी आ तवाजी सच पुछे त हींअर तुझो नालो खयो आ ऐं तुझी काल अची वई आ हुकुम कयो जानू कंहिंजे ठगन सां आई भोतारा तव्हां बादशाहन खे छॾी असां काॾे वेंदासीं बसि तव्हां जे ज़िक्र फिक्र में ई हुयासीं। हा ॿियो सभु ख़ैर आहे जल्दी अच मूंसां मिल कम अथई। ठीक आहे भोतारा ठीक आहे जेको तव्हांजो हुकुम। ऐं हा पुराणे फारम ते अची मिल सभिनी खे दावत आहे ठीकु आहे न? ठीक आहे भोतारा ठीक आहे बस सुभाणे हाज़िर तो वटि थियूं था। ओके ओके सरदार छापे चई रहे से शानू ज़रूरी कम आहे भोतारा जो इन जे करे चयो त सॼी संगत खे मुड़े वठी अचो। सरदार ख्याल कजो मतां गद्दारी न करे। सरदार सभिनि खे गॾु घुरायो अथई घुमरी त न ॾींदो न छानू न रेस असां सां गद्दारी न कंदो। न चरिया न असां सोने जा मुर्गा आहियूं सोने जा समझाई। लालच में सोन वारी मुर्गी भी हिलाल थी वेंदी आहे असां में बि ईअं थी कम निकितो ऐं ढकण विसरियो। मल्हार सरदार भी चालाक आहे। साथियो हिकु ॻाल्हि मुंहिंजी गौर सां ॿुधी छॾियो ही जानू आहे न उन दड़ पखीअ जा बि पर कटे छॾींदो आहे जेको मूंसां गद्दारी कंदो न सम्झो त उहो ज़िंदह बचंदो न कॾहिं बि न। सरदार रेस जे दर्जे में वाक़ आयो छो त न गद्दारी जो कोई कोन बि अचे ओ यार आहे असांजो हल्को फुल्को हुन बंदोबस्त कयो आहे असांजो। अरे हेडे रेस तुझे इंतजार में कल त तूं सॾ ते कोन आहे पर अॼु रेस वॾा तो वटि पाण हली आया आहिनि टंग लॻाए। अचर कल मीरल जो अशर छा कयोसीं ख़बर अथई न ओ ताक़त तो न अची वॾो गुनाह कयो आहे गरीब जो त ॻोठ वारा आहिनि ए तो वटि हली आया हूं तूं आहीं हाणे कम कर शाम वो ताक़त अची ऐं रजिस्टर ने त जीअं ॻोठारनि जो भलो थिए वेठे ई ॻाल्हि मगज़ में या अञा बि न जेकॾहिं ज़मीन न त काल अची आऊं वञा हितो निकिरण जी कयो असांजे तरफ़ां अॼु बि ऐं सुभाणे बि इनकार हूंदो। अचर असां इनकार ॿुधण जा आदी न आहियूं। ऐं उहो बि कंहिं खसीस माण्हू जी तरफ़ां। मीर साहब तो मां खसीस आहियां जो तव्हां पाण हली आया मतलब हीर वांगे तो खे टुंटे छण जो शौक़ आहे सुठो दी ज़मीन लिखी ॾेई जिद न कर हा कर तुंहिंजो हिकु हथु न हाणे तुंहिंजा ॿई हथ कपींदासीं। यो सुठो नथो करें। बस कर कुरड़ी यरका ऐसे जे उछलायल टुकरन ते पलजण वारा कुत्ता मूसा तो गलाई खान तुझे हैसियत छा है गाल बुधो बोतारो जेकॾहिं मुझे आचर जी बाह कटियो आ न या इनखे रड़ भी अचे हा
सभिनी जूं बाहूं कुल्हन खां धार हुजनि। खान तोखे ख़बर ना आहे तो मीर खान सां वेर वियो आहे। ख़बर आहे मूंखे, नांग आयो नांग। अड़े नांग खे जॾहिं मालिक खीर पीआरींदो आहे न त उहो नांग पंहिंजे मालिक खे ॾंग हणंदो आहे। अड़े हीउ त ग़रीब हारी नारी विढ़णो अथव त मूंसां विढ़ो, मूंसां मूं आॾो अटकायो। हा न छॾींदासूं कोन। अरे हल फुसड़ी छॾींदासीं कोन। फुसड़ी वण ते वेठी त वण ते कहिड़ो बार पवंदो, जहिड़ी वेठी तहिड़ी न वेठी। कल्याण खान बाबा सां महल है। हलो हलो निकरण जी कयो, चाढ़िया वण घोड़ो मथो हलो। तू हाँ मां रुस्तम खान ऐं हुनजे पुट खे त बची वेंदमि, लॻे तो तूं मूंखे मारे विझंदी। मरन तुझा दुश्मन नादर, तोखे त अञा मूंसां लाऊं बि लड़ियूं आहिनि। पर रुस्तम खान जा ॾाढ हाऊं ॾकाइनि था। ईअं थो लॻे त घोट कुंवारनि सां लाऊं लहण बजाए मौत सां लाऊं लहंदा। नादर खुदा कंदो रुस्तम खान जी भित भॼी भोरा भोरा थी पवंदी, पर ही ॾिस मां बाहूं थी ॿधायां। जॾहिं मां तोसां मिलण अचां न त इहे नसीहत वारियूं ॻाल्हियूं मूंसां न कंदो कर। घर में बि कमकार ऐं घर जा सूर, वरी हिन साहब ॾे अच त हिते बि साॻो रोज। उहे उछलाए छॾियमि। छा उछलाए? मूं त कुझु बि कोन ॾिठो। ॾुख सूर उछलाए माणे हुकुम कर जीअं जीअं। बस खिली ॻाल्हि आहे, ज़िंदगी एतिरी आहे, बाक़ी मुंहुं सुजाए गुज़ार कहिड़ो फ़ाइदो। हा इहा ॻाल्हि बि सही आहे, पर हिकिड़ो मिंट। सर्फ निकतो आ ॾिस। के कम जो ई कोने को, कपड़ा धो त झग करे ई कोन तो। भई थान जो साबुण जेको आ उहो वट त भी थान साफ़ त नथा थियन। सागा थान ते चुटा लगा पिया आहिनि। केड़ो सर्फ निकतो आ, केड़ो साबुण निकतो आ, समझ में ॻाल्हि कान थी अचे। ऐं बाथरूम धोइण जो कोने छा चंदा त सड़ी आ हाट पाट लाइ छा का चवन। हां उहो सुठो कोन निकतो। हाणे गणती न कयो, हाणे गणती न कयो। ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे, हे अलमती ना केमिकल रेशम जमाली मरूम जी घिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो आहे। उते सॼो सामान आहे, कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो ॿुधियो। हैंड वॉश अथव, हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव, गेंडी साफ़ कबी सूप अथव, बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे, हाई क्वालिटी फिनाइल। फर्श साफ़ कयो, हा मतिलबु बूथ जे तरफ़ रोड जी वञेव न, सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी। नॉर्मल क्वालिटी वारी बि अथव। कपिड़नि थाम में शीशनि खे धोइण लाइ शाहीन अथव, वाई नई शइ आहे। हा शाहीन जे नाले सां। सर्फ गोल्ड अथव, सर्फ सिल्वर आहे, ब्लीच आहे, लेमन मिक्स आहे। सम्झो था न, अछनि कपिड़े जा दाग लाहींदो ब्लीच, लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो त थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव। वठे सघी था ॿुधायां। अच्छा दोस्तो मुंहिंजा भाउर, मूंखे ख़बर आहे वठी त कोन आई असां। वठ न लालू का पैसा तो वठी था। दोस्तों एड्रेस ही नंबर नोट कंदा। एड्रेस आहे रेशम जमाली मरूम वारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे, जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिलो, सर्फ साबुण ऐं ॿियो सभु कुझु मिले थो। इहे नंबर त 0313862682 सिंधीअ में ॿुधायांव 31313856262। सस्तो ॿुधाईनि। हा
शहर खां सस्तो हाँ सॼे शहर खां सस्तो रियायत में हाँ सही सुभाणे वञी वठी अची जाए सुभाणे मां वठी थो अचां पहिरियों मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे वठी खान जी एतिरी जुरत जो ज़मीन ॾियण खां इनकार थो करे ऐं ॿियनि जे विच में टंग थो अड़ाए। बाबल साईं वॾी बेइज्जती थी आहे सॼे ॻोठ जे साम्हूं लॻे थो त उहे ॾींहं परे न आहिनि जो ॻोठ बस कर कमदार अहिड़े ॾींहं अचण खां अॻु खान ऐं हुन जे हामिन जे रत सां ॻोठ जूं खिचियूं रंगे छॾींदासीं। न बहादुर पुट न खान खे ज़िंदा मुंहिंजे कदमनि में किरणो पवंदो छो त कटियल सिर जी एतिरी अहमियत न आहे कटियल सिर त जानवरनि जे पेरनि में बि पिया हूंदा आहिनि। मां हुनखे ज़िंदा पंहिंजे कदमनि में ॾिसण थो चाहियां ज़िंदा छो त असां ॾाढनि में ॾहकाउ विझंदा आहियूं ॾहकाउ। हा भोतार हिननि जा अहिड़ो असरु कंदासीं असांजी हिमत ॾिसी हौसला ख़तम थी वेंदा। हा बाबा साईं ईअं ई थींदो खान जी ख़ुशबू खाक में मिलाए छॾींदासीं। ओ ईअं कमदार जानवरनि खे फ़िलहाल पंहिंजे ॻोठ वारा मसला न ॿुधाइजां ऐं इन खान जी आचर सां पाणी पहुची पवंदासीं। हा बाबल साईं जानवर खे चई वठंदासीं कमदार तॾहिं बि घुमाए लाहींदासूं। वालेकुम आला भुतारा जो खैर फसला अंदर कुछ खैर जवान जानू तो बोला होता रुस्तम खान ने सोचे कहता है ना आशानो छा खपई ॻाल्हि त कर कहिड़ी परेशानी थी ॼाण पुलिस पहुती रंगो लगाए पुलिस है खबर है कमदार खबर है पुलिस थी अचे ही हथियार असां हथनि में इहे खयान ईअं न अरे जानू मज़ाक थो करे कमदार बाबा मज़ाक थो करे हे न भोगाई माण्हू आहे जानू ऐं शानू कॾहिं बि असांखे एतबार जो गुनाह सम्झो वैसे नंढा हुकुम कयो कीअं यादि कयो अथव भोतारा साईं शानू अञा ॿार आहे जॾहिं वॾो थियो न ख़बर पइजी वेंदासीं। बाबल साईं धाड़ेल जी ज़िंदगीअ ते कहिड़ो एतबार आहे अलाए वॾो थिए बि अलाए न अलाए सम्झई आहे हिन दिमाग़ में अचेसि अलाए न ऐं जेकॾहिं बाबल पुलिस जी गोलीअ में वञे खाज थी रंगु लॻाए त पोइ कमदार सभु पराए मसलन में जल्दी में भुल थो ॾे हेॾे पंहिंजा मसला बि त हल करनी। मसला कहिड़ा मसला? मतलब तुंहिंजो मसलो आहे मुंहिंजो मसलो
ओ चरी छोरी असांजो कहिड़ो मसलो खुली ॻाल्हि कर न। मतलब त ईअं केस थी मिलंदा रहंदासीं। ईअं ईअं कीअं जीअं रोज़ मिलंदा आहियूं ॿियो छा छा थी वियो तोखे अॼु? बस बस घणो हाणे सियाणो न थी सब कुछ समझेंदो पोइ बि। सब कुछ समझां थो कूंज ॿार न आया जेको कुछ तूं ॻाल्हाई थी न सब कुछ समझां थो। ॿुध तुंहिंजे चवण जो मतिलब इहो आहे न ऐं मां ॿई शादी करे हिकु थी वञूं इहो मतिलब थई न। ओ चरी कूंज खोड़ मसला आहिनि शादी खां अलावा तोखे चङी तरह ख़बर न आहे रुस्तम मुंहिंजी दुश्मनी पई हले ऐं मां तोसां शादी करे घर रुस्तम आहे न उनजी दुश्मनी खे ॾियणो आहे तोसां शादी कंदुसि वक़्तु अचण ते। ऐं ॿी ॻाल्हि मूं वारा भाइर न इहे बि बाबा जी मिल्कियत ते छिता थी पिया आहिनि तोखे त चङी तरह ख़बर आहे। पहिरीं बि उन्हनि ॿिन्ही खे 100 एकड़ ज़मीन लिखी ख़बर अथई छा कयूं दादनि जी पोइ में कुकड़नि जी मेल में रिछ कुते जी जुआ खेॾण में सभु ख़तम उप सफ़ा दुप वरी हाणे वरी मुंहिंजे पुठियों पिया त 100 एकड़ लिखी ॾे बाबा जी मिल्कियत आहे तूं अकेलो ऐश थो करीं मूंखे ॿुधाए मां ऐश थो कयां हुननि खे त परवाह ई कोन्हे कंहिं बि वक़्तु इहे रुस्तम वारा दुश्मनी में दुप करे छॾींदनि मुंहिंजी ॻाल्हि खे त सम्झ मां चरियो आहे हे हथियार हथ में खयो आहे बिगैर हथियार जे हलनि था केॾा तोता दिलेर आहिनि हुननि चेरियनि खे ख़बर ई न आहे त मां केतिरो थो हुननि खे भायां पंहिंजनि सगनि भाइरनि वांगुरु थो भायां हुननि खे। ख़ैर भले मुंहिंजो क़दुरु न कनि पर मां हुननि जो क़दुरु कयां थो। तुंहिंजो त हुननि जे लाइ हिया थो फाटे हू त तोखे माटेलो सम्झंदा आहिनि जुआरी। हू छा था कनि छा था सम्झनि उन्हनि जी सोच आहे मुंहिंजी न ख़बर अथई आख़िरी दम ताईं बाबा साईं मूंखे पारतू कंदो रहियो इन्हनि जे लाइ शेर ऐं शाहनवाज़े जे लाइ जेकॾहिं मूंखे तकलीफ़ूं पंहिंजो पाण खे ॾियणी पई मां पाण खे तकलीफ़ ॾींदुसि पर उन्हनि खे ख़ुशि रखंदुसि भले मुंहिंजा माटेला भाइर माटेलनि भाइर पर उहे कॾहिं थींदा माटेला आख़िर माटेला ई थींदा आहिनि तूं बि हिते चुती कूंज सब कुछ समझां थो ॿार न आया मूं चयो न त बाबा जी वसियत ई क़बर खे थो ॾिसां हेॾे बाबा जी क़बर खे बि ॾिसणो आहे हुनजी वसियत खे बि ॾिसणो आहे भल कर कावड़ अहिड़ी कावड़ मूंखे बि ईंदी आहे नथो ॻाल्हायां तोसां भल कावड़ जी फुकिजी वेठी हुजे मूंखे बि कावड़ करणी ईंदी आहे नथो ॻाल्हायां तोसां मां खाने खे कन खां पकड़ियो अथई मुंहिंजो त अंदर थो सड़े मुंहिंजी त दिलि थी चए मानीअ में ज़हर ॾेई हिनखे मारे छॾियां तॾहिं वञी मुंहिंजी जान छुटंदी हिन मां ऐं ख़ान मुंहिंजो थी वेंदो जे जीअरी हूंदी त ख़ान मुंहिंजो न थींदो। मुंह में केड़ी घटताई आ जो मुसा प्यार न तो करे खाने प्यार वो भी तोसा हैं शिकिल लिठी थई पाची उठो हणा ने चमाट भले हण चमाट खाने कावड़ न कंदो कर हेदे दिस कदे कदे थोड़ो खलंदो भी कर चङो भला तुजो चवण कया कोई तो मुजी पचर छरींदी है पेरिया खिल त सही थोड़ो खिल न भला मुस्कुराए ओ इते रख न इहा थी न मुर्सन वारी गाल
हाणे त बस न मुस्कुराए क्या बुढ़िया ये खिलंदो कर ॾाढो सुठो थो लॻे। अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ़्ते जे लाइ नंबर नोट कंदा 03138562 ए कंड कद छॾ मोर पोइ कंड छॾ छॾ ना त ॾिस रत त कोन थी वई कन मां तूं न सुधरंदी। मां नथो बाक़ी तूं सुधरियल आहीं थोरी थोरी ॻाल्हि ते कावड़ थी करे कावड़ न कंदी कर शाहनवाज़ छा थो चई लिखी ॾे थो या ॿियो को क़दम खणो? अदा छेर आज त बुख ई कोन थो जे दिल मां छा अथसि इहा त पाण ई थो ॼाणे। तव्हां बि हथ धोई वीचारे जे ज़मीन जे पोयां पिया आहियो जेको कुझु अथव न गंज अथव इहो। तूं बस कर तूं घर संभाल ऐं ॿारनि मामलनि में तूं जो कुझु न वञे। अजय खान त हद खां वधीक सियाणे थियण जी कोशिशि थो करे असां बि चरिया न आहियूं। अलाए अदा हू त तव्हां तां घोर घोर वेंदो आहे बाक़ी जेका तव्हांजी मर्ज़ी। मर्ज़ी त हाणे असांजी हलंदी जॾहिं असां ॻोठ जे मालिक खे कख खणी नथा ॾियूं त खान खे एतिरी सारी ज़मीन कीअं छॾींदासीं? बाहर छा पियो हले? चावंदो छा वापरंदो जेको रेस रुस्तम खान चाहिनि। साहब छा बि थिए असांखे छा आहे? साहब असांजी पगारूं खणी नडो नडो ऐं शाम जो टाड़ू पटाकू हणी हको पर असलाम तू बचार सिपाही वठी खे डजारे अचो त कहिड़ी दुनिया में आहे पाण न खाईंदा रहिजो जेकर आहे न वो पाण खे कुझु न करणो न जहिड़ो असांजे वर्दीअ में खीसा कोन आहिनि छा? वाजी कोकरिया हा बहादुर पंहिंजो ॻोठ त सरसब्ज आहे असां हरू भरू शहर वारनि ते लख लुटाए छॾिया आहिनि। सॼे नंढड़नि खे किथे कोकरी ॿुधामी न वञे। भला पहिरियों तव्हां वञो। काॾे वेंदासीं हिते ई आहियूं। तव्हां हिते बीठा भला मूंखे वञणु ॾियो। तोखे वञणु ॾियूं असां जे हिते कमकार छिड़ाई बीठा आहियूं। मुंहिंजे करे तव्हां कमकार छॾे आया आहियो पर छो केरु आहियो तव्हां ॿई? वाह दा वाह को त हिन ॻोठ में आहे जेको असांखे नथो सुञाणे। सुञाणप थी पवंदी थोरो वक़्तु ॾे। मां चवां थी हथ कढो न त रड़ियूं करे ही सॼो ॻोठ गॾु करे ॾेखारींदीसांव। हले रड़ियूं कर तोखे इजाज़त आहे पर ॻोठ वारा तुंहिंजी कंहिं बि मदद लाइ न ईंदा।
समझियसि त तव्हां रुस्तम खान जा तरणा पुट आहियो। माता दी परे थियो मूंखां। हाँ आवाज तो सोनी जो आ शादा कंहिंजो आवाज़ कहिड़ी सुहिणी। छॾे ने ॻाल्हियुनि खे हल त हलूं। कम छुक अथव बनन में व्याख्यूं ऐं बनन में व्याख्यूं अचर असुल ॻाल्हि ॿी आहे। ये हरूं भरूं डिॼी भॻी आहे। न नादर न हिननि मुंहुं में हथ विधा आहिनि। हिननि खे इहे न छॾिजो। भला हथ विधासीं न कहिड़ो हुनखे खाई वियासीं। ही सभु ॻोठाणा असांजा कुड़मी आहिनि। इन्हनि कुड़मियुनि जे माण्हुनि ऐं भेनरुनि खे तव्हां भेण चई सघो था? इहो कीअं? इहो त मां तव्हांखे सम्झायां थो। अचर नादर तव्हां नाकनि सां ज़ेर विधो आहे। ॾिसिजो त तव्हांजो छा अछर थींदो। अछर त असां तव्हांजो कंदासीं। सुठो थो इज़त में हथ कढो न त अंजाम ॾाढो ॾुखियो थींदो। हाणे जीअं फुफट मारण खां सवा हथ कोन कढंदासीं तव्हां मां। मरंदव रियासत तव्हां मरंदव ऐं तव्हां पंहिंजी दौलत ते वॾो नाज़ आहे। नाज़ घणो थियो बस घणो थियो। बस नादर बस अॼु जे लाइ काफ़ी अथनि एतिरी। अदा शाहनवाज़ अदा खान अचे ई पियो। साफ़ साफ़ ॻाल्हाइजांइ मिम मिम न कजांइ। हा हा साफ़ ॻाल्हाईंदोमांसि तूं रुगो ॾिसंदो रह। अस्सलाम वालेकुम। ताला शेर खुश खैर। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। आदा खैर खैरियत आहे न? अदा खैर खैरियत खे छॾ। असांजे कम जो छा थियो? मतलब त तव्हां ॿई ज़िद तो न लहंदो। आख़िर हिकिड़े ई पीउ जी औलाद आहियूं न। ॼाणो थो
अचे हे तुझे 100 एकड़ जा कागज वठ छा याद कंदे अचे ही तुझे लाए 100 एकड़ संभाल हेड़ी मिलके तो मुखे न घुर्जे जेका मुझा मुखो बाहर जुदा करे पर हाणे न 100 एकड़न के संभाले रखजो गाल बुधो असां जूं मारूं भले अलग हुजन पर पी त हिकिड़ो आ न इन जमीन सां इश्क हो मोहब्बत हुई खबर अथव रुस्तम खान जूं बाबा वारी इन जमीन में जेका तव्हांखे लिखी ॾिनी अखियूं खुतल अथव थोरो होशियार रहिजो ॻाल्हि ॿुधो जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी मदद जी ज़रूरत पए त आर महसूस न कजो हकल कजो ही खान हिक ई हकल में तव्हां भाइरनि वटि पहुची वेंदो ऐं तव्हां ॿिन्ही सां कुल्हो कुल्हे में मिलाए बीहंदो छा सम्झो ही जेको रुस्तम थो न रुस्तम खां बचिजो बेली इन जूं इन ज़मीन में अखियूं अथव अदा हिन जो मतिलबु असां कमज़ोर आहियूं अदा खुदा करे असां ई ग़लति हुजो बसि असांखे नंढो भाउ सम्झी माफ़ करे छॾ मां वरी बि तव्हांखे नसीहत थो कयां इन रुस्तम वारनि खां बचिजो कंहिं बि वक़्तु चोरी कुते वारो चकु हणंदव मूं छा चयो थोरो अकुल सां सोचो रुस्तम वारनि खां बचिजो ख़ुदा रा मुंहिंजी नसीहत ते अमल कजो मां त मुंहुं ॾेई वेंदुसि तव्हां मुंहुं न ॾेई सघंदव संभालियो पंहिंजो 100 एकड़ ज़मीन ख़ुदा हाफ़िज़ बाबा भाई हाणे खान ऐं खान जे भाइरनि जो हिसाब किताब छॾाइणो आहे मीर खान कम अहिड़ो करणो आहे जो नाग बि मरे ऐं हथ में बचे बाबा साईं कम अहिड़ो कबो जो नाग बि मरे ऐं लठ बि न भॼे बाबा रुस्तम खान ऐं ख़ौफ़ वारी ॻाल्हियूं हा बाबा साईं असां त सरेआम सॼे ॻोठ खे साड़े खाक करे छॾियो तॾहिं बि असांजो कोई कुझु नथो बिगाड़े सघे तव्हां छा था सम्झो खान जेको असां सां कयो आहे उनजी सज़ा सिर्फ़ मौत हुजणु घुर्जे न मूं त हुन लाइ घणो कुझु सोचे वरितो आहे सिखो सिखो ऐसे नंढा वॾे बाबल साईं खां रंग लॻाए हा कमदार भोताड़ खां असां घणो कुझु सिखिया आहियूं पर अलाए छो नंढा भोताड़ ॻाल्हि खे सम्झनि ई नथा हा बाबा साईं कहिड़ी सज़ा आहे खान लाइ मौत खां वधीक खुदा बहादुर खान बाबा साईं सोचे छॾियो आहे खान खे कहिड़ी तरीक़े सां मारियो हा ॿुधो आहे त खान सां ॿाहिरि कोन था ठाहिनि काफ़ी ॾींहंनि खां वठी अणबण मां इन मौक़े जो फ़ाइदो वठण थो चाहियां ऐं कीअं वठंदुसि इहा तव्हांखे वक़्त ते ख़बर पइजी वेंदी असां प्यार ऐं मार सां ज़मीनूं पंहिंजूं करण जी कोशिशि करे चुका आहियूं बहादुर खान जेकॾहिं तव्हां अञा अहिड़ियूं ग़लतियूं कंदो न असांजो कमु हेतिरो ॾुखियो थी वेंदो फ़िलहाल तव्हां का बि अहिड़ी हरकत न कयो सभु कुझु पंहिंजो थी वञे न ओए